ताज़ो जेको आहे पेट्रोल जा अघु वधी विया आहिनि, उन खां अलावा डीज़ल जा अघु बि जेके चोट चढ़ी विया आहिनि ऐं उन खां अलावा आम वाइपे जी जेके शयुनि में तमामु जेका घाटे तोड़ महांगाई थी आहे। ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि जेको ॿ वेला मानी खाइण लाइ परेशान आहिनि। आटा 150 रुपया किलो हो गया, चीनी 150 रुपया किलो हो गई, पूरा बेड़ा गर्क हो गया है इस नए पाकिस्तान का। जी नाज़रीन, मैं पुकार ब्यूरो टाइम में अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं ऐं तव्हांखे ॿुधाईंदो लहां त ताज़ो जेको आहे पेट्रोल जा अघु वधी विया आहिनि, उन खां अलावा डीज़ल जा अघु बि जेके चोट चढ़ी विया आहिनि ऐं उन खां अलावा आम वाइपे जी जेके शयुनि में तमामु जेका घाटे तोड़ महांगाई थी आहे। उन हवाले सां ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि जेको ॿ वेला मानी खाइण लाइ परेशान आहिनि। अहिड़ी तरह तव्हांखे ॿुधाईंदो लहां त जॾहिं पेट्रोल जो जेको रेट वधियो आहे त उनखां पोइ जेको गाॾियुनि वारनि किरायनि में जेको तमामु घणो इज़ाफ़ी करे छॾियो आहे, जंहिंजे करे ग़रीब तबिको सभु सख़्तु परेशान आहे। अहिड़ी तरह जेके फ्रूट सब्जियूं आहिनि, जेके आम वाइपे जूं जेके शयूं आहिनि उहे बि एतिरियूं महांगियूं आहिनि जेको ग़रीब माण्हू जेको वठण लाइ तमामु घणो परेशान आहिनि। हिकु त जेको को बि रोज़गार जो ज़रियो न आहे, ॿिए तरफ़ जेको ग़रीब रोज़ाना जे जेको इहा महांगाई में जेको पीसिजी रहियो आहे, उन जनरल सूरत हाल जे हवाले सां अॼु असां गॾु मिरपुर ख़ासि उन खां अलावा थरपारकर या टंडोलार जे मुख़्तलिफ़ रिपोर्टरनि जेका उते जे शहरियुनि सां उतां जेको वापारियुनि सां जेका ॻाल्हि ॿोल कई आहे, उनजी तव्हांखे ॻाल्हि ॿोल ॿुधाईंदासीं त छा सबबु आहे महांगाई ते कंट्रोल नथो थिए। अगरि जेकॾहिं महांगाई जेको रेट लिस्टूं लॻनि थियूं, उन बावजूदि जेको आहे ज़िले इंतिज़ामिया या जेके मुतलका ऑफिसर आहिनि उन्हनि ते कंट्रोल करण में बिल्कुलु नाकाम विया आहिनि। जेको बि वापारी आहे पंहिंजी मर्ज़ी जा अघु लॻाए थो। अगरि जेकॾहिं सब्ज़ी मंडी में वञे थो त उते जेकॾहिं फ्रूट आहे या सब्जियूं घटि रेट ते मिलनि थियूं, त वरी जेकॾहिं मार्केट जे अंदरि जेके अचनि थियूं उहे तमामु जेको तेज़ वधीक रेट वठंदा, जंहिंजे करे हुननि खे का बि जेको आहे वॉच करण लाइ केरु कोन्हे। ऐं साॻी तरह तव्हांखे ॿुधाईंदो लहां त पेट्रोल अगरि महांगो थियो आहे त LPG ते जेके गाॾियूं वग़ैरह हलनि थियूं ऐं उन्हनि जो रेट तमामु घटि हुअण जे करे मगर किरायो साॻियो आहे। हिन जो मेन कारण इहो आहे त किराए ते केर बि कंट्रोल नथो कराए। जेकॾहिं मुतलका खाता आहिनि त उहे रुश्वत एवज़ ख़ामोश आहिनि, जंहिंजे करे का बि कार्रवाई नथी थिए। ग़रीब मिसकिन माण्हू जेको आहे वेतर परेशान आहे। जनरल सूरत हाल जे हवाले सां अॼु असां सां गॾु जेके आहिनि मिरपुर ख़ासि जा, थरपारकर जा, टंडोलार जे जेके माण्हुनि सां बि ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त हुन हवाले सां शहरियुनि जी जेका ॻाल्हि ॿोल आहे तव्हांखे ॿुधाईंदो उन्हनि जो छा चवणु आहे। सर गुर्बत बहुत हो गई है सर, हर बंदा परेशान है। परेशान के अलावा आटा महंगा है, चीनी महंगी है और हर चीज़ों पे, दालों पे पैसे, चावलों पे पैसे बढ़े हुए हैं। बंदा क्या करेगा? 1000 रुपये लेके जा रहा तो 1000 रुपये में तो क्या लेगा? आप खुद बताओ। 1000 में तो कुछ गुजारा नहीं है। दूध इतना महंगा चल रहा है और दही इतना महंगा, हर चीज़ पे महंगाई लगी हुई है। 1200 रुपये किलो मिठाई बिक रही है, क्या लेके जाएगा बंदा? हर चीज़ पे महंगी है और क्या करेगा? फ्रूट ले तो फ्रूट भी महंगा है, हर चीज़ महंगी है। सब खां वधीक महांगो आटो महांगो आहे, खंडु महांगी आहे, गिहु महांगो आहे, खीर महांगो आहे। मज़दूर जी मज़दूरी उहा साॻी आहे, 200-300 रुपया आहे, उन मां गुज़ारो कोन थो थिए। सिंध गवर्नमेंट में अपील आहे असांजी त मज़दूरनि लाइ को फंड, को रिलीफ को क़ाइमु कयो वञे जंहिंमें असांजो गुज़ारो थी सघे। बराए महिरबानी, असांजी जाम तंगी थी चुकी आहे। बच्चा नंढा नंढा आहिनि, स्कूल कोन था पढ़ाए सघूं, स्कूल कोन था वञी सघनि। असां ख़ुदकुशियुनि ते जेको आहे सो मजबूर थी चुका आहियूं। बराए महिरबानी सिंध गवर्नमेंट में अपील आहे कि महंगाई का सख्त घटि कई वञे। बराए महिरबानी। इतनी महंगाई है कि एक आदमी कमाने वाला है, बेचारा खाने वाले कितने होंगे? हाँ, उसके घर में, उसके घर को, उस घर वालों को पता होता है कि कितना खाने वाले होते हैं। इतना महंगाई है, इतना महंगाई है, अल्लाह रहम करे। इस मुल्क में सारा दुनिया का हर चीज़ मौजूद है, फिर भी हम महंगाई, पेट्रोल, गैस, हर चीज़ है, हर चीज़ है, मादनियात है, सब्ज़ी है, बाजी है, सब कुछ है। तो हम फिर भी मोहताज हैं दूसरों के। क्यों मोहताज हैं? इस मुल्क के अंदर बहुत महंगाई है। अभी हाल ही के अंदर पेट्रोल के बढ़े हैं, 20 रुपये बढ़ा है पेट्रोल के ऊपर, और हर चीज़ महंगाई, हर चीज़ बढ़ी हुई है और कोई इस मुल्क के अंदर पूछने वाला नहीं है। पहले ये गवर्नमेंट थी, ये अपनी PTM वाले, इन्होंने भी मुल्क को में बहुत नुकसान पहुंचाया, बहुत महंगाई की। इसके बाद ये जेकर गवर्नमेंट आई है, ये आते के साथ ही 20 रुपये इन्होंने पेट्रोल पे बढ़ा दिए हैं। हर चीज़ के ऊपर रेट बढ़े हुए हैं और जो भी आप चीज़ ले लें उसके ऊपर रेट बढ़े हुए हैं। हमारे मुल्क के अंदर हर जो आम शहरी है बहुत परेशान है। हम यही चाहेंगे कि निगरान गवर्नमेंट आई है, ये देखे कि ना किस तरह ये महंगाई के ऊपर कंट्रोल करना है, और IMF से जो फंड वगैरह आया, जो बजट पास हुआ है, इसको किस तरीके से गरीब आवाम के लिए इस्तेमाल करना चाहिए। पेट्रोल के प्राइस कम करने चाहिए। खाने पीने की चीज़ें हैं, जैसे अभी आटा है 100-150 रुपये किलो हो गया। अब वाला आदमी जिसको 500-600 रुपये रोज़ कमाने वाला है, किस तरह अपना गुजारा करेगा। अदा जे मुझो आवाज़ अगर जे हुकूमत वारा ये पंहिंजा वॾा जेको पॉलिटिक्स वारा जेके बि आहिनि, पंहिंजा शहबाज शरीफ़ जा, नवाब शरीफ़ जा जेके वागू आहिनि, पाण सिधो चवंदासीं जेको वागू आहिनि, जेको खाइनि पिया आहिनि मुल्क खे दीमक वांगुरु,
ग़रीबनि जी दुख ऐं तकलीफ़ खे नथा सम्झनि, हुन माण्हुनि खे आउं चैलेंज थो ॾियां त अमाउंट लाइ वरी इन ग़रीबनि सां उमेदु न करनि। अॼु जो ग़रीब आहे त महांगाई जी सिर जेठि दॿंदो वञे पियो। अॼु जो महांगाई में अगरि पंहिंजे पाण खे मथे करणु चाहे थो त महांगाई जो पहाड़ हुनजे मथां किरंदो अचे पियो। अॼु तूं ग़रीब जी हालत वर्द हिकिड़ो ही फ्रूट, ही सूप जी छा क़ीमत हूंदी? अॼु हिन सूप ग़रीब खाई नथो सघे। हिन सूप खे तव्हां ॾिसी सघो था, हिन जी सूप जी बि क़ीमत में ग़रीब पहुते आहिनि। जे हू बाज़ार में अचनि था पंहिंजे ख़रीदी लाइ बचनि जे लाइ कुझु वठणु, हाणे हीउ थेलो तव्हां ॾिसो पिया, हीउ थेलो तव्हां ॾिसो पिया त हिन थेले जी रक़म हुननि मार्केट वारनि जो ॾोह कोन्हे, छो त अॼुकल्ह जी जेको हुकूमत आहे उहा तमामु बड़ा घटिया में घटिया थी वई आहे। छो त ग़रीबनि जे अवामनि खे सम्झे कोन थी, ग़रीबनि खे सम्झे कोन थी त ग़रीब छा आहिनि। सॼो ॾींहुं ठेलो हलाए पंहिंजे टंगियुनि जे ज़ोरनि ते ठेलो हलाए जो गुज़ारो करनि था, त आख़िर हू ग़रीबत महांगाई खे हिननि खे ठठोलनि था। गैस महांगो, बिजली महांगी, घरनि जा किराया महांगा, पेट्रोल महांगो, अटो महांगो। अॼु जंहिंजे घर जे अंदरि हिकिड़ो कमाइण वारो आहे, हुनजे घर जे अंदरि 8 खां 10 भाती नंढा नंढा बस माशूम बचा आहिनि खाइण वारा आहिनि। हुननि खे केरु खाराए? त मूंखे इहो ॿुधायो, केरु कोन कराए? हुकूमत पंहिंजी दिलासी ॾींदा आहिनि, तॾहिं असीं तव्हां खां गॾु आहियूं। तव्हां असांखे अमाउंट ॾियो, असीं तव्हांखे हीअ कराईंदासीं, हू कराईंदा, कुझु बि कोन कराईंदा। हीअ हुकूमत खे पहिरीं बि माना जेको बि आयो हुन वाॻू वांगुरु खाधो आहे, पोइ चवनि था यार जेको हुकूमत करणु अचे थो, जेको हुकूमत करणु अचे थो हुननि खे हुकूमती कानून सज़ा थी ॾे, हुनखे ॿधे थो, हुनखे माना करप्शन करनि था, हुनजे मथां केस लॻनि था। त तव्हां सिधा आयो ई कोन न, तव्हां सिधा हलो, ग़रीबनि खे तव्हां हमदर्दी ॾेखारियो ऐं पंहिंजो हिन कमाई खे ऐं हिन महांगाई जे मथां तालो हणियो, पेट्रोल जे मथां तालो हणियो। हर ग़रीब जे तव्हां दुख सुख जा साथी थियो त हिन मुल्क जो सुधारो थिए, न त ही पाकिस्तान मुल्क हाणे एतिरो त माना पंहिंजो दॿिजी वियो आहे कर्ज़ में, जो ही हुकूमत वारो केरु बि लार थापींदो त ही कोन चढ़ंदो। हाणे अगरि ही चढ़ण खां पहिरीं जेकर 2 विखूं चढ़े थो त 20 विखूं हिननि खे पोइते किराइनि था। जेको अचे थो दिलासा ॾेखारे, घबराना नहीं, हम नया पाकिस्तान बनाएगा। ये नया पाकिस्तान बनाए, पूरा बेड़ा गर्क हो गया है इस नया पाकिस्तान का। क्या हो इसका नाम? आटा 150 रुपया किलो हो गया, चीनी 150 रुपया किलो हो गई है, घी लो 1 किलो 500 रुपये का हो गया है। मैं बोलता हूँ ये किस किताब में लिखा है? आपको क्या अल्लाह ताला ने बोला है कि तुम नीचे जाके इंसानों पे जुल्म करो फिर आके मेरे को हिसाब देना? ये बोला है आपको अल्लाह ने? भाई महंगाई इतनी हो गई है कि गरीब आदमी का अभी जो है न बच्चे पालना बड़ा मुश्किल हो गया है। इस वक्त पेट्रोल पंप पे हम खड़े हैं, 300 रुपये पेट्रोल चल रहा है। अभी मैंने 300 रुपये का पेट्रोल डलवाया और मैं 300 रुपये 500 रुपये कमाने वाला। अब मैं अपना घर में क्या लेके जाऊंगा? इतनी महंगाई हो गई। इस हुक्मरानों को ज़रा बराबर भी शर्म हया गैरत नहीं है कि जो गरीब पे रहम खाएं। और जो हालात चल रहे हैं, अब लोग खुदकशी करने पर मजबूर हो रहे हैं। जैसा आपको पता है हर चीज़ महंगी हो गई है। सब्ज़ी लेने चले जाओ वो भी महंगा, गोश्त लेने जाओ वो भी महंगा, हर चीज़ में आग लगी पड़ी है। गरीब बंदा किस तरफ जाए, कहाँ जाए, किसके आगे जाए? तो ये हालात चल रहे हैं। बराए मेहरबानी, बराए करम पेट्रोल सस्ता कर दें। गरीब आदमी, अब मेरा जैसा मजदूर आदमी, मैंने अभी पेट्रोल डलवाया, अब मेरे पास इतने पैसे नहीं है कि मैं घर के राशन के लिए कुछ लेके जाऊँ अपने बच्चों के लिए। जो ये हालात चल रहे हैं, बराए मेहरबानी हुकूमत हमारी यही इल्तिजा है कि पेट्रोल सस्ता कर दिया जाए मेहरबानी, और जो भी एशिया की चीज़ें सारी सस्ती हो जाएं, गरीब आदमी अपना घर पाले, अपने बच्चों को पाले। तो ये जो है ना हालात सबके साथ हैं। तो गरीब आदमी अब खुदकशी के अलावा और कोई चारा नहीं है। तो ये हमारी गुजारिश है, आवाम की है, सबकी है कि पेट्रोल सस्ता किया जाए और खाने पीने की जो चीज़ें हैं वो सस्ते की जाएँ। तो ये हमारी गुजारिश है। जी नाज़रीन, मिरपुखा शहर वासियुनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी। हुनजो चवणो हो त हिकु पहिरीं महांगाई एतिरी चोट चढ़ियल हुई, मथां वरी जी निगरान हुकूमत आई त पेट्रोल जो जेको असांखे तोहफ़ो ॾेई छॾियो आहे, ऐं जंहिंजे करे जेकॾहिं रक्षा सुज़ुकियूं या जेके नंढियूं जेके सवारियूं हलनि थियूं ऐं उहे तमामु घणो जेको परेशान आहिनि। अहिड़ी तरह जेको आम वाइपे जूं जेके शयूं आहिनि, हुनजो चवणो त को रोज़गार जा ज़रिया न आहे, मज़ूरी घटि मिले थी ऐं महांगाई तमामु जेका चोट चढ़ियल आहे, जंहिंजे करे असांजो गुज़र सफ़र नथो थिए। हिते जे माण्हुनि जो इहो बि इंतिज़ामिया खां या जेका घुर हुई त महांगाई ते ज़िले इंतिज़ामिया खे घुरिजे त कंट्रोल कयो वञे। असां गॾु मिठी मां जावेद बजीर
मिठी जी जेका सूरत हाल आहे थरपारकर ज़िले सां उते जे माण्हुनि जी ॻाल्हि ॿोल जेका कई अथसि अचो त तव्हांखे उते थरपारकर ज़िले में जेको उतां जी जेका आवाम पारां जेके दावूं कयूं आहिनि महांगाई जे ख़िलाफ़ु हुनजो छा चवणु आहे, केतिरी महांगाई आहे, केतिरो महांगाई ते कंट्रोल थियो आहे। अचो त तव्हांखे जावेद बजोर सां जेके उते जे माण्हुनि पारां ॻाल्हि ॿोल कई आहे उनजी ॻाल्हि ॿोल था ॿुधायूं। ज़िले में आम वापे जूं जेके शयूं आहिनि उन्हनि जे अघनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। ख़ासि करे जेका पेट्रोल जो जेको रेट में वाध थी आहे उन खां पोइ जेके मुख़्तलिफ़ जेके आम वापे जूं जेके शयूं आहिनि ख़ासि करे दाल खंडु उन खां सवाइ अटे जो वॾो जेको थरपारकर में बहिरान रहंदो आहे। हितां जा माण्हू अटे जे जेका रेट जेका वधिया आहिनि उन जे ख़िलाफ़ु सरापा एहतजाज आहिनि, उन्हनि पारां एहतजाज करे धरना हया विया आहिनि। ऐं हींअर जेका ही इम्कानी जेको ॿीहर पेट्रोल जेका आहे उन वधण जो जेका आहे इम्कान जेका आहे ज़ाहिर कयो वियो आहे। जेका 8 रुपया उन खां पोइ हितां जा जेके वापारी आहिनि उन्हनि पर हथ चौकिया जेके रेट आहिनि उहे लॻाए छॾिया आहिनि। ख़ासि करे जेके अटे जो रेट जी ॻाल्हि कंदासीं त 5500 रुपया जेका आहे उहो मण जेका आहे विकिरो थियण लॻो आहे। ख़ासि करे जेके ॿाराड़ी जा माण्हू हिते अटे जे लाइ जेका आहे हिते पहुचनि था घरा किराया भरे, त हिते जेका आहे ख़ासि करे अटे जो जेका आहे उहो बहिरान रहंदो आहे। चकियुनि ते अटो न आहे मिलंदो, उन करे माण्हू पर परेशान आहिनि। ऐं ख़ासि करे जेको पेट्रोल जो अघु वधियो आहे उन जे करे जेका हितां जा जेके मुलाज़िम आहिनि ॿाराड़ी जा जेके शहरनि में ईंदा आहिनि उन्हनि सां बि मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे, उहे बि परेशान आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त जिते 200 रुपया जेका पेट्रोल सड़ंदो हाणे उते 600 रुपया जेका आहे और पेट्रोल साड़िणो पए थो, उन करे उहे बि परेशान आहिनि। ख़ासि करे जेका मज़दूर तबिको आहे उहो पोरियत जंहिंजी 500 रुपया दिहाड़ी आहे उहे परेशान आहिनि। उन जेका ख़ासि करे जेका जेकॾहिं गैस जी ॻाल्हि कयूं त गैस जेका आहे उहो 450 रुपया जेका आहे उहो किलो जेका आहे विकिरो थियण लॻो आहे। खंडु जेका आहे उहो 160 रुपया जेका आहे उहो विकिरो थियण लॻी आहे। उन करे हितां जा जेके पोरियत आहिनि उहे परेशान आहिनि। असां अॼु हितां जे जेके पोरियत आहिनि थोरे ट्रांसपोर्ट ऐं हितां जे दुकानदारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो हिन महांगाई जे हवाले सां छा चवणु आहे। ऐं जीअं रेट वधियो आहे त अटे जो रेट जाम चढ़ी वियो, तो हिन जे करे माण्हू जेको वीचारा ग़रीब जेको आहे जाम मज़दूरी बि कोन्हे न। अगरि मज़दूरी हुजे चल ठीकु आहे माण्हू मज़दूरी करे, मज़दूरी बि कोन्हे बिल्कुलु हर शइ महांगाई थी तेल जे करे। अगरि तेल सस्तो हुजे त अटो बि सस्तो हुजे। ऑयल बि जाम महांगो थी वियो आहे। मुंहिंजो त तक़रीबन बसि नॉर्मल आहे हींअर त हींअर बिल्कुलु स्लो थी वियो कारोबार बि जाम स्लो थी, हर शइ महांगाई थी। हुकूमत जेको आहे न ॾाढी महांगाई कई आहे, हिन आवाम खे रिलीफ ॾिनो वञे, सस्ताई कई वञे। बिल्कुलु दिहाड़ीदार मज़दूर जेको आहे न मरे पियो रसी खणण जे चकर में, रसी जा पैसा बि कोन्हनि मज़दूरनि वटि। कणक ऐं अटो सस्तो कयो वञे, आयल जेके खाधे पीते जी शयूं आहिनि इहे सस्तियूं कयूं वञनि। हींअर अवेलेबल आहे गैस, हा ॿियो सामान अटो वटो कोन्हे, अटो अची वेंदो 2 ॾींहं में। हींअर 3-4 ॾींहं थिया कोन्हे। खंडु अची वेंदी 2-2 ॾींहं में अची वेंदी। हा पैकिंग हले पई, अची वेंदी 2-2 ॾींहं में। जेका अटो ऐं ख़ासि करे खंडु जेके ज़रूरत जूं शयूं आहिनि उहे मौजूदु ई न हूंदियूं आहिनि। स्टोर हिकिड़ो आहे हिते मिठी शहर में, अटो अचे थो 100 थैलियूं अचे थो, कॾहिं हुन हिसाब सां घटि वधि थी थो। 100 थैलियूं अथनि, 100 थैलियूं 2 किले वारे। हा खंडु अटे जूं 100 थैलियूं, बाक़ी खंडु 500 किलो अचे थी, कॾहिं 1000 किलो अचे थी। न अटो पाण वटि इहो रुपया आहे, गैस प्योर टोटल। ॿियो खंडु कोन्हे, खंडु अची वेंदी 2-2 ॾींहं अंदरि। गैस 423 रुपया, वज़ीर आज़म प्रोग्राम जे हिसाब सां 353 रुपया रेट। NIC कार्ड लॻी वियो अथव। अदा पेट्रोल डीज़ल वधी विया आहिनि, सवारी आहे कोन, किरायो पूरो ॾियनि कोन था। गाॾियूं हलनि थियूं बकाया में, 3-3 करोड़ जी गाॾियूं आहिनि, 2-2 करोड़ जा ट्रेम आहिनि। गाॾी शाम जो 2000 बकाया, 10000 बकाया, 20000 बकाया। असां बि देणे जेके मुसाफ़िर आहिनि उहे शिकायतूं कंदा आहिनि त पेट्रोल जो जेका रेट घटिबो आहे तॾहिं किराया घटाईंदा आहिनि। किरायो घटिबो आहे, इहो किरायो बि घटिबो आहे, इहो कोन थी कोन्हे। इहो रुगो पाकिस्तान में हर शइ वधी वई, रुगो किरायो नथा वधे। किरायो हाणे 1400 रुपया मिठी खां कराची जो किरायो आहे। कहिड़ो नाजाइज़ आहे मूंखे ॿुधायो, नाजाइज़ कहिड़ो नाजाइज़ आहे। 300 रुपया लीटर डीज़ल लॻो पियो आहे, 800 रुपया 1200 रुपया ऑयल लॻो पियो आहे। पैसेंजर आहिनि ई कोन, गाॾियूं बकाए में हलनि थियूं। असां केॾांहुं वञूं, असांखे दिहाड़ियूं नथियूं बचनि, धणी असांखे रोज़ु छिकियो बीठा आहिनि। सवारी न आहे, महांगाई एतिरी थी वई आहे, वञूं केॾांहुं असां। असां लाइ बि त इहा मुसीबत आहे न।
उन्हनि में वॾा इन किराया वधाए छॾिया आहिनि। जेको अॻे वठंदा हुआ हितां 1200 रुपया त हींअर वरी वठनि था हिकु हिकु माण्हू जा 1500 ॿ हज़ार वठनि पिया ऐं सीटूं बि कोन था ॾियनि। ॾाढो ज़लील कनि था असांखे। चवनि था पेट्रोल वधी वियो आहे, जिते 50 रुपया वठंदा उते 100 रुपया हींअर किरायो वठनि था। वॾी नाजाइज़ी आहे किराया। एतिरो डीज़ल डबल ते त कोन वधियो आहे जेको किराया डबल किराया करे छॾिया आहिनि। सीटूं कोन था ॾियनि माण्हुनि खे। ज़लील असांखे कनि था। असीं जेके वञूं था कराची, हैदराबाद, बीरपुर ख़ासि जिते बि वञूं था त असांखे ज़लील कयो थो वञे ऐं किराया जेके आहिनि डबल वठंदा था वञनि। हींअर डीज़ल जे 10 रुपया वधे थो या 20 रुपया। वाक़ई डीज़ल वधियो, असीं मञूं था महंगाई थी आहे, पर एतिरी महंगाई कोन थी आहे जेतिरो डबल किराया वठनि था असांखां। असां सां वॾो ज़ुल्म आहे, असां सां इंसाफ़ कयो वञे। असां महंगाई आहे त असांजो जेको हीउ कंगाल मुल्क थर आहे, ख़ुदा कहाणी छा आहे त हिन असांजे मुल्क जो धणी साई कोन्हे। हींअर चवंदा आहिनि अदा जंहिंखे सूर थींदा उहो डोड़ंदी दाई पोयां। दाई त 2 विहाणा रखियो सुती पई आहे न। असांजा MLA APA चङा मुड़ुस सभु अॼु ॿुधण लाइ केरु तयारु कोन्हे। ग़रीब हिकिड़ा फाही पिया खाइनि, हिकिड़ा मरनि पिया, हिकिड़ा ख़ुदकशी पिया कनि। ठीकु आहे। चवंदा आहिनि गिदड़ चढ़ियो घोड़े ते, लोकड़ लोॾी ॿहां, कंहिंखे ॾियां दहां, अदालती सभु उथी विया। अॼु महांगाई अरूज ते पुॻी आहे। ग़रीब माण्हू जो वैल्यू कोन्हे। माण्हू बुख सां मरण लॻा आहिनि। को माण्हू आवाज़ु उछारण लाइ तयारु कोन्हे। दादा हेॾी महांगाई छो थिए? असांजा साईं सभु ॻाल्हियूं हुयूं न, बदियूं थींदियूं, रड़ियूं कंदा हुआ, अॻिते पोइते वेंदा हुआ, तेल हटाईंदा हुआ। कंहिं शइ लाइ केरु माण्हू वञे किथे? अदा त मूं उमरान था शाइरी ॿधी चऊं, उमरान जो ॾोह ई कोन्हे। इहो शहबाज़ शरीफ़। ठीकु आहे न। ॿुधो 15वीं सदी जी कहाणी। शहबाज़ शरीफ़ आयो मुल्क में, न मिले थो अन्न, न मिले थो पाणी। पिटे पिया कारोबार जा सभु वापारी, न मिले थो माल, न मिले थो सामान। वाह ज़माना तो जी चाल। अॼु घर में हर हिक जी कावड़ी वेठी आहे ज़ाल त मूं मानी खाधी आहे ॻाल्हि। महिमान त मुड़ुसु वठी आयो पर अटो घर में कोन्हे। माई चए थी मुआ वञ किथां वठिया अटे जो थाल त पाण मानी खारायूं महिमान खे त पंहिंजी रहिजी वेंदी ॻाल्हि। वाह ज़माना तो जी चाल। हाणे उहो हलियो वीचारो वियो सॼे ॻोठ में घुमे घुमे वापसि पियो अचे। वापसि आयो अटो लॻो पियो। माई छा थी चए थी अच्छा कपिड़ा खीसा ख़ाली अचे बि मुंहिंजे ॾींहं जो वाली। चए थी अच्छा कपिड़ा लूड खणी अचे पियो मुंहिंजे घर जो धणी। हाणे हुन अटो त आंदो ई कोन। माई चए थी इहो कीअं कटंदासीं पूरो साल। वाह ज़माना तो जी चाल। जंहिं घर में अटो शेर कोन थो मिले, मांगरा त अरूज ते पुॻे, ग़रीब माण्हू फाही न कंदा केॾा वेंदा? खंड मांगी घे मांगो माण्हू पूरा पहिरियों माण्हू जेको परेशान आहे जाम। जेको अचनि तमामु महांगाई आहे जाम। जो दाल ॾिस, खंडु ॾिस, केर ॾिस, चांवर, महांगाई तमामु। हींअर रेट हले थो 5500 रुपया अटो ऐं 180 रुपया चांवर। महिराणे लाइ हल्का चांवर 180 रुपया लॻा पिया आहिनि। खंड जो रेट अॼु आहे 7550 रुपया का कटो। हाणे 150 थी विकिणो पिया, घाटे में पिया विकिणो, छा करूं? ऐं तमामु धंधा आहिनि कोन, सफ़ा वांदा वेठा आहियूं। मसवाड़ कारोबार लाइ माण्हू परेशान आहे। धंधा आहिनि कोन, सफ़ा परेशानी लॻी पई आहे। शाम जो खणूं था पूरा कोन थी वञे माण्हू कारोबार करे सघे, लाइट लॻे सघे। मसवाड़ूं लाइट जा बिल तमामु जाम। लाइट बि आहे घटि त बि महांगी जाम आहे तमामु। माण्हू नथो थिए। गैस महांगी, माण्हू जी पुराई कोन थी थिए। तमामु महांगाई जाम आहे। मिर्च कारोबार मां ग़रीब त उहो ई परेशान आहे, वापारी बि परेशान जाम आहिनि। तमामु घणी महांगाई जाम आहे। जी तव्हां हितां जे शहरनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन्हनि जो चवणु आहे त ख़ासि करे जेके आम वापे जूं जेके शयूं आहिनि, पेट्रोल जे अघनि में वाध खां पोइ आम वापे जूं जेके शयूं आहिनि उन्हनि जे अघनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। ऐं हितां जा जेके पोरियत तबिको आहे उहो परेशान आहे, ॾुआरीदार। ऐं ख़ासि करे हितां जे जेके यूटिलिटी स्टोर आहे उते जेके आहिनि घुर्बल जेके शयूं आहिनि उहे मौजूदु न आहिनि। ॿाराड़ी खां जेके माण्हू घरा किराया भरे हिते पहुचनि था यूटिलिटी स्टोर ते, पर उते यूटिलिटी स्टोर ते जेके आहिनि घुर्बल जेके अटो, थोरी खंडु, गैह जेके आहिनि उहे मौजूदु न आहिनि। उन करे पुण जेका आहे हितां जेका सहूलियत मिली सघे ग़रीबनि खे उहो न मिली सघी आहे। ऐं ख़ासि करे जेका हितां जा जेके अटे समेत जेके आम वापे जूं जेके शयूं आहिनि उन्हनि जे अघनि में पिणु वाध थी वई आहे। मुसलसल थर जा माण्हू जेके आहिनि अटे थोरे आम वापे जूं जेके शयूं आहिनि उन्हनि जे अघनि में इज़ाफ़ो थियो आहे। उन ख़िलाफ़ु हितां जा माण्हू जेके आहिनि उहे सरापा एहतजाज आहिनि। पर हितां जे जेके वापारी जेके आहिनि उन्हनि पिणु जेके रेट जेके आहिनि उहे हथरादू रेट ॿीणा करे छॾिया आहिनि। उन करे हितां जा जेके माण्हू आहिनि उहे परेशान आहिनि। उन्हनि मुतालबो कयो आहे त गवर्नमेंट खां
त आम वापे जी जेके शयूं आहिनि उन्हनि जे अघनि में जेका घटिताई कई वञे जीअं हितां जो माण्हू जेका आहे उहो आसानी सां गुज़र सफ़र करे सघे। जी बिल्कुलु, जावेद बजीर सां थर वासियुनि पारां जेका ॻाल्हि ॿोल कई आहे उन्हनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं उन्हनि जो इहे दावो आहिनि त महांगाई ॾींहं जो ॾींहुं जेको चोट चढ़ंदी वञे थी, अटो तमामु घणो महांगो थिए पियो, उन खां अलावा आम वाइपे जूं शयूं महांगियूं आहिनि, फ्रूट सब्जियूं जेके बि आम वाइपे जूं जेके शयूं आहिनि तमामु सख़्तु जेके महांगियूं थियनि पियूं, मगर हुन ते इंतिज़ामिया पारां केर बि कंट्रोल नथो करे। जेकॾहिं मथां खां जेके शयूं अचनि थियूं कुझु रेट घटि हुजनि था, मगर जेके दुकानदार या रेड़े वारा जेके आहिनि पंहिंजी मर्ज़ी जा रेट लॻाइनि था, मगर हिन ते केर बि कंट्रोल नथो करे, जंहिंजे करे जेको आहे न ग़रीब मिसकिन माण्हू सख़्तु परेशान आहे। थर वासियुनि जो इहो चवणो त हिकु त असांजे हमेशह थर में के अहिड़ा रोज़गार जा ज़रिया न आहिनि, वरी जेके ॾिसी का शयूं आम वाइपे जूं वठूं था उन में तमामु घाटे तोड़ जेका महांगाई आहे। हिन वक़्तु असां अगरि टंडोलायर ज़िले खां जेको जानू मोहम्मद समेज आहे उते टंडोलायर ज़िले जे सूरत हाल जे हवाले सां जानू मोहम्मद समेज सां जेको उते जे माण्हुनि ॻाल्हि ॿोल कई आहे, अचो त तव्हांखे उन्हनि जी ॻाल्हि ॿोल था ॿुधायूं जेको जानू मोहम्मद सां उन्हनि जेके वीचार वठिया आहिनि। जी नज़ीर, निगरान हुकूमत ईंदे ई पेट्रोल 292 रुपया लीटर थियण करे टंडोलायर ख़ासि करे टंडोलायर जी आवाम मुसीबतनि खे मुंहुं ॾियण लॻी आहे। टंडोलायर में हिन वक़्तु खाधे पीते जूं शयूं आहिनि, अटो आहे, गिहु आहे, डालडा आहे, उन खां अलावा ॿियूं एतिरियूं शयूं आहिनि जेको उन्हनि जा रेट चोट चढ़ी विया आहिनि। जॾहिं त ॻाल्हि कजे थी भाॼियुनि जी, भाॼियुनि में आलू मटर टमाटर अहिड़ियूं केतिरियूं ई भाॼियूं आहिनि जेको महांगियूं थियण करे ग़रीब तबिको खाइण खां मजबूर थी वियो आहे। जॾहिं त ॻाल्हि करियां ग़रीब तबिके पूरे जेको मज़दूर दिहाड़ीदार माण्हू आहे उहो पंहिंजी ज़िंदगी बसर सही नमूने न पियो करे सघे। अगरि उहो दिहाड़ीदार आहे त उनजी 500 रुपया दिहाड़ी आहे, तो घर जे किराए जे घर में रहे थो, उन खां अलावा पंहिंजे बीमारी ऐं स्कूल जो ख़र्चो बि पिणु नथो कढी सघे। जॾहिं त सफ़ेद पोश जी ॻाल्हि करूं, हिन दौर में सफ़ेद पोश पिणु एतिरा परेशान आहिनि। जॾहिं त असीं हिन वक़्तु लतीफ़ गेट ते मौजूदु आहियूं, हिते कुझु टैक्सी ड्राइवर ऐं रिक्शा ड्राइवर मौजूदु आहिनि, उन्हनि खां पुछा करियूं त पेट्रोल महांगो थियण करे हू पंहिंजी ज़िंदगी बसर कीअं पिया कनि। मीटर ते थी वियो आहे, असांजो गुज़ारो करणु सफ़ा मसरूफ़ थी विया आहियूं, सफ़ा मजबूर थी विया आहियूं, कमाइण लाइ कुझु कोन थो मिले, शाम जो अटे लाइ वठण लाइ परेशान आहियूं, गुज़ारो कोन पियो थिए, आवाम खे परेशान करे छॾियो आहे। महांगाई वॾी परेशानी आहे, तकलीफ़ में वॾा आहियूं, तव्हां महिरबानी करे पेट्रोल कुझु घटायो त असां गुज़ारो त करे सघूं। ऐं इहे रोज़ रोज़ जेको तेल चढ़े पियो, इन में ग़रीब माण्हू जो गुज़ारो नथो थिए। हाणे 500 रुपया कमायूं था, उन मां छा थिए थो थिए, तव्हां पाण ॾिसो पिया। ॿियो मुश्किलात सिर्फ़ु वॾी आहे पर 500 में हाणे सिर्फ़ु पेट पियो भले, बाक़ी ॿियो जॻह बीमारी सीमारी हो उन लाइ माण्हू तंग आहे। हाणे जिथे असां 2 भाड़ा आणंदासीं उते 24 कलाक में हिकिड़ो लोकल बि कोन पियो लॻे, पर अलाह ताला जो शुक्र आहे कि तेल महांगो थी वियो आहे। अपील कजे थी कि तेल माना सस्तो थिए। वीचारा हींअर सम्झ लो बुख में वीचारा बदहाल आहिनि, जीअं पेट्रोल वधो आहे उनखां पोइ जेको आहे 8-8 ॾींहं थी विया आहिनि, ड्राइवर वीचारा परेशान आहिनि ऐं कस्टमर जेके अचनि था मजबूरी में को गाॾी कराए थो, न त बसनि जे ज़रिए या कोस्टनि जे ज़रिए वञनि था, सफ़र कनि था, छो पैसो हूंदो त उहो गाॾी कराईंदा। हाणे पेट्रोल एॾो महांगो थी वियो आहे त जेको हाणे ग़रीब माण्हू खे अफोर्ड नथो करे सघे, ऐं जंहिंमें ऑयल वधी चुको आहे, पेट्रोल ऐं पार्ट्स गाड़ी जा एतिरा महांगा थी विया आहिनि त हाणे सम्झ ड्राइवर टैक्सी वारो तमामु परेशान आहे, मजबूर थी विया आहिनि। त हाणे छा मज़दूरी कयूं या को गाॾो लॻायूं, सब्ज़ी खपायूं, छा कयूं या गाॾी खपायूं। हाणे हुनजा 8-8 ॾींहं खां घर में जेको फाको आहे उन्हनि जे तमामु परेशान हाल आहिनि टैक्सी ड्राइवर वारा। ज़िंदगी भाउ हाणे मौत बि कोन था वठी सघूं, ॿुधे एतिरी महांगाई एतिरो अगरि राति जो सुम्हूं था, सुबुह जो उथूं था, पेट्रोल वधियो थो वञे। ॿुधे माना जीअण सफ़ा जंजाल आहे, जीअण जी का हिसाब किताब कोन्हे। ॿुधे महांगाई अरू हिते महांगाई, हुकुमरान ॿुधे हुकुमरान कोन्हनि, चवण जा का अल्फाज़ ई कोन्हनि। असां छा चऊं, सभिनि खे ख़बर आहे, सभिनि खे पाकिस्तान में टोटल पाकिस्तान में ख़बर आहे महांगाई कहिड़ी आहे, कहिड़ो हिसाब पियो हले, छा पियो हले, छा कोन पियो हले। रुगो ही पंहिंजी पाण में विड़नि जे चक्कर में ही आवाम खे पीसजनि था। अरूज ते अची वई आहे, आमदनी सफ़ा घटि आहे, सिंध जे माण्हुनि जा हालात ॾिसो था, माना 290 रुपये पेट्रोल लॻो पियो आहे, डीज़ल महांगो थी वियो आहे, आमदनी घटि आहे, का शइ वठणु वञो था ॾाढी महांगाई लॻी पई आहे। सिंध हुकूमत जे तरफ़ां को नोटिस नथो अचे, हुते
वञे। असांजी अपील आहे जेका महंगाई आहे न या घटि कई वञे। भाईजान सबको पता है इस मुल्क में महंगाई की एक बहुत बड़ी लहर आई हुई है। एक महीने के अंदर 40-40 रुपये तेल और पेट्रोल बढ़ गया है। इससे बहुत बड़ा महंगाई का तूफान आ गया है। गरीब आदमी की ज़िंदगी तो वैसी अजीरन थी। 14 पार्टियों ने आकर बड़े बड़े वादे किए थे, लेकिन उन्होंने भी अजाब मुसल्लत किया महंगाई का। तो अब फिर ये बड़ा अजाब मुसल्लत हो गया है। निगरान हुकूमत वही काम कर रहे हैं जो पहले की हुकूमत कर रही थी। IMF की गुलामी चल रही है। एयरपोर्ट हमारे गिरवी रख दिए गए हैं और चीज़ों को बेचने के चक्कर में लगे पड़े हैं। आवाम जो है वो बेचारी कहाँ जाए। जो आदमी सफ़ेद पोश है उसके लिए खाने के लिए जो है बड़े आदमी हम परेशान हुई पड़ी है। गरीब आदमी जिसकी मजदूरी नहीं भी लगती है, उसके बच्चे 6-6 7-7 बच्चे हैं और तकरीबन 1.5 किलो आटा है, वो अपने घर में राशन किस तरह लेके जाए, किस तरह खाए। इस टाइम जो चीनी है वो कि उसका आसमान से बातें कर रही है। गरीब आदमी खुदकुशियाँ नहीं करेगा तो और क्या करेगा। ये महंगाई जो बम किरायो है, जमात इस्लामी इन खिलाफ़ आवाज़ उथारे पई थी। गरीब जो जीअं जंजाल कयो वियो आहे। गरीब खे अटे जो किलो जेको उहो वठण लाइ हुनजी कुवत कोन आहे को। जॾहिं तेल महांगो थी वियो त दुनिया जी हर शइ महांगी थी वञे थी। जमात इस्लामी सरापा एहतजाज आहे उन गरीब जे हक़ में, उन मज़लूम जे हक़ में, उन मिसकिन जे हक़ में, त उनखे ज़िंदगी जो हक़ ॾिनो वञे मुनासिब क़ीमतनि में। उनखे रोज़मर्रा जी ज़िंदगी जो शयूं मुनासिब दाम ते ॾिनियूं वञनि। हीअ जो ज़ुल्म जी बाज़ार आहे, हीअ धोखो आहे। पाकिस्तान जे अंदरि कंहिं क़िस्म जी कमी कोन आहे। हीअ हथ सां ठहियल IMF जे मुआदे तहत हीअ अवाम सां धोखो कयो वञे, उनजी ग़ुलामी कई वञे। असां सरापा एहतजाज आहियूं, इन वाले मुज़म्मत कयूं था इन मौजूदा निगरान हुकूमत जी पॉलिसी। जी नाज़रीन, टंडोलार जे वासियुनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी। हुननि जी बि इहा ई दाहे सॼी सिंध में जी मिरपुकाज़, उमरकोट, थरपारकर में महंगाई आहे त अहिड़ी तरह सॼी सिंध जे अंदरि साॻी सूरत हाल आहे। उते बि इहा सूरत हाल त ज़िले इंतिज़ामिया पारां को बि कंट्रोल करण में बिल्कुलु नाकाम वई आहे। जेके ग़रीब माण्हू आहिनि, मिसकिन माण्हू आहिनि, उहो ॿ वेला मानी खाइण लाइ जेके परेशान आहिनि, महंगाई रोज़ाना जे बुनियाद ते तमामु वधी रही आहे। हिन वक़्तु आउं जनरली सूरत हाल जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। मिरपुखाज़, उमरकोट, थरपारकर ज़िले जे अंदरि एतिरी त महांगाई थी वई आहे जंहिंमें जेको ज़रई भाण वठिजणु वञे थो त उन में बि जेका अघु चोट चढ़ियल आहिनि। ऐं जेकॾहिं अटो वठिजे थो या जेके खंडु, चांवर, गिह या जेकॾहिं फ्रूट वठिजनि था, उन्हनि ते एतिरी त महांगाई आहे जेको माण्हू तमामु सख़्तु परेशान आहिनि। एतिरे ताईं हींअर ताज़ो जेको निगरान हुकूमत जे टाइम ते जेको पेट्रोल ऐं डीज़ल जूं जेके क़ीमतूं वधियूं आहिनि, जंहिंजे करे गाॾियुनि वारनि किराया बि वधी करे छॾिया आहिनि। मगर उन्हनि गाॾियुनि वारनि एतिरा त किराया चोट चाढ़े छॾिया आहिनि, मगर एतिरो उन्हनि खे जेको कंट्रोल करण में हितां जी ज़िले इंतिज़ामिया हुजे चाहे जेको RTA डिपार्टमेंट हुजे, उहो उन्हनि सां मिली भगत करे जेको आहे को बि कंट्रोल नथो करे सघे। जेकॾहिं माण्हू मिरपुखाज़ खां उमरकोट, थरपारकर ज़िले या कराची, हैदराबाद ॾांहुं सफ़र करे थो त उनखां डबल किराया वरिता था वञनि ऐं इहो ॼाणायो थो वञे त पेट्रोल महांगो थी आहे। मगर अञा ताईं के बि अहिड़ा रेट फिक्स न थिया, न के अहिड़ा सब्ज़ियुनि जा रेट फिक्स आहिनि, न के अहिड़ा दुकानदारनि रेट फिक्स कया आहिनि। हिननि जेको निगरान हुकूमत खां अपील कई आहे त मिरपुखाज़ वासियुनि, थरपारकर वासियुनि, टंडोलायर वासियुनि त फौरी तौर ते कंट्रोल कराए वञे ऐं कमेटियूं ठाहियूं वञनि, जेके मार्केट कमेटियूं आहिनि उनखे फाल कयो वञे त जी महंगाई ख़तमु थिए। जेको ग़रीब माण्हू खे कुझु ॿ वेला मानी खाइण जहिड़ा थी सघनि ऐं उन खां अलावा जेको महंगाई ते कुझु न कुझु कंट्रोल ते जेको ज़ाब्तो आंदो वञे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पवर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।